ज़िंदगी ड्रामे में रबन जे भाउ राणे खे आहिस्ता आहिस्ता होश अचण लॻो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे हिन स्पेल में लॻे थो रबन ऐं मीरा तमामु घणो ग़ाइब ई नज़र अचनि था। रबन ऐं मीरा आख़िर छाजे करे ज़हर ज़िंदगी ड्रामे में नज़र नथा अचनि? छा रबन ऐं मीरा जो किरदारु ख़तमु कयो वियो आहे या वरी रबन ऐं मीरा हिन ड्रामे में हिन स्पेल में तमामु घटि कमु कयो आहे? ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामे जी दौरान रिकॉर्डिंग मज़ाक मस्ती खिल भोग ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामे में नवनि अदाकारनि खे शामिल करणु ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामनि में सीनियर अदाकारनि जो अचानक सां ग़ाइब थी वञणु हर मालूमात अव्हांखे मिलंदी असांजी HD TV ते। जेकॾहिं अव्हां असांजी HD TV ते नवां आहियो त काइंडली सब्सक्राइब ज़रूरु कंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन जे भाउ राणे खे आहिस्ता आहिस्ता होश त अचे पियो, पर हुनजो भाउ रबन आख़िर वियो त वियो केॾांहुं? नाज़रीन, अव्हांखे सभ खां पहिरियां मां ॿुधाईंदो हलां त मीरा रिमशा शहज़ादी जेका हिन वक़्तु उमेदवारी आहे, मतिलबु त पेट भरे सां आहे, हुनजो पंहिंजो महीनो शायदि हलंदो हूंदो, जंहिंजे करे रबन ऐं मीरा जो हिन स्पेल में कमु न ॾेखारियो वियो आहे। मतिलबु त तमामु घटि रिकॉर्डिंग कराई वई आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन ऐं मीरा तमामु जल्द वापसि ईंदा। उहे कॾहिं वापसि ईंदा जॾहिं राणे खे थोरो घणो होश अची वेंदो। मतिलबु हाणे राणे खे शॉट लॻनि पिया। ख़्वाब में उहो पंहिंजे कयल ज़ुल्मनि खे यादि करे पंहिंजे पाण खे वापसि सेटिस्फाई करण जी कोशिश करे पियो। पर ॿी तरफ़ कमीनो कमाल ख़ान जेको इंतिहाई वॾो चालबाज़ ऐं शैतान क़िस्म जो कमाल ख़ान आहे, जंहिंखे असां सिंधीअ में कमीनो कमाल ख़ान बि वॾे अंदाज़ सां चवंदा आहियूं। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रईस गफ़ार ख़ान जे भाउ कमीने कमाल ख़ान जे मज़लूम रबन जी मीरा ऐं उन जे भाउ राणे मथां केॾा ई ज़ुल्म ऐं कशाला कया। केतिरी ई मीरा जी लॼ लुट कई, पर उनखां पोइ बि रईस गफ़ार ख़ान जे साम्हूं पाण खे एॾो साध ऐं नेक साबित कयो ऐं बदिले में मीरा जो ॾोही ओठे खे करार ॾिरायो। ॿी तरफ़ ओठे जो हाण सौट जेको वारिस ख़ान आयो आहे, हुनजो किरदारु कीअं आयो आहे? वारिस ख़ान आख़िर हिन ड्रामे में आयो त अचानक सां कीअं आयो? आसमान से गिरा खजूर में टपका, इहा मिसाल त ॿुधी असीं, पर हिन ड्रामे में हलंदे हलंदे 230 किस्तनि में अचानक सां वारिस ख़ान जो किरदारु अचणु छा ॻाल्हि आहे? जी हा नाज़रीन, नवनि किरदारनि खे शामिल करण जी तमामु घणी ज़ोर शोर सां तयारियूं हलनि पियूं, जंहिं करे डायरेक्टर ऐं राइटर जेको आहे मिली भगत सां कुझु नवां किरदार बि खया आहिनि, कुझु क़ाबिलियत खया आहिनि, कुझु तावन पैसे सां खया आहिनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिकु नओं ड्रामो ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां जेको असांजी HD TV ते YouTube चैनल ते हले पियो, जंहिंजो नालो हो ज़हर थी वई ज़िंदगी, उहो हाणे इनशाअल्लाह हिन जुमे खां वरी जेको आहे त तमामु ज़बरदस्त अंदाज़ सां ईंदो, ज़बरदस्त एडिटिंग सां ईंदो, ज़बरदस्त कास्ट सां ईंदो। हिन ड्रामे में शाहनवाज़ ख़ान जो किरदारु कयो आहे तमामु बहितरीन सिंध जे हिकु भले आर्टिस्ट, जंहिंजी फिल्म ईद जे ॾींहुं बि अव्हां ॾिठी हूंदी सिंध TV ते। तमामु ज़बरदस्त अदाकार आहे, तमामु बहितरीन ॼातल सुञातल मीर शाहनवाज़ ख़ान जो किरदारु कयो आहे, जंहिं कमाल ख़ान जो किरदारु कयो, महबूब शेख ऐं आज़म महंगल कयो आहे, कादन कबूतरी जो, रिमशा शहज़ादी कयो आहे, रूबीअ जो, ईअं ॿिया केतिरा ई अदाकार आहिनि। अकबर उतरादी आहे, आशिक नवाज़ आहे, वलू बरोच ऐं सिंध जा ॿिया केतिरा ई आर्टिस्ट आहिनि। दोस्तों, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे खे ॾिसणु न विसारींदा। हीउ ड्रामो सिर्फ़ु इन करे जेको हो डिले हो छो त रमज़ान उल मुबारक जो महीनो हुयो ऐं मां बि कुझु छुटियुनि जे जेको आहे राउंड ते निकितल हुयुसि, पर हाणे इनशाअल्लाह हिन जुमे ते तमामु ज़बरदस्त अंदाज़ सां ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो तव्हांजे साम्हूं तो ॾिसणु न विसारींदा, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी HD TV YouTube चैनल ते। जेकॾहिं अव्हां बि हिन ड्रामे में कमु करणु चाहियो पिया त असांजो नंबर नोट कंदा 0302390181। हीउ मुंहिंजो WhatsApp नंबर आहे। हिन WhatsApp नंबर ते अव्हां पंहिंजो नालो, शहर जो नालो, हिकु फ़ोटो गॾु वाइस ॾींदा त असां हिन ड्रामे में कमु करणु चाहियूं पिया। इनशाअल्लाह जेकॾहिं अव्हां टैलेंटेड हूंदा त अव्हांखे ज़रूरु मौक़ो मिलंदो। ॾिसंदा रहंदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी HD TV YouTube चैनल। हिकु दफ़ो वरी मां अव्हांखे WhatsApp नंबर ॿुधायां पियो 0302390181। अल्लाह हाफ़िज़।